अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद है सब दोस्त खैर खैरियत हूंदा। तो दोस्तों तव्हां सभिनी दोस्तन खे ख़बर त हूंदी आहे एहसास एमरजेंसी कैश प्रोग्राम जे बारे में। तो दोस्तों अॼु असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां पंहिंजा NRC कार्ड कीअं चेक करे सघो था। त दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आहियो त सभ खां पहिरियों असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾ में घंटी वारे ऑप्शन खे दबायो जीअं असांजी हर नई ठहंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं अची सघे। असां अची चुका आहियूं मोबाइल जे स्क्रीन जे तरफ़। तव्हांजो टाइम घणो न वठंदे असां वीडियो खे स्टार्ट था कयूं। त दोस्तों तव्हांखे क्राउम ब्राउज़र में सभ खां पहिरियों अचिणो आहे ऐं गूगल खे ओपन करिणो आहे। गूगल ओपन असांजी थी वई आहे। हुन में गूगल में त असांखे लिखिणो आहे ehsas.nadra.gov.pk असांखे लिखिणो आहे। उन खां पोइ असांखे सर्च बार ते क्लिक करिणो आहे। ehsas.nadra.gov.pk हे जॾहिं असां सर्च कंदासीं अची वियो रजिस्ट्रेशन एहसास एमरजेंसी कैश प्रोग्राम नादरा। इन खे असांखे क्लिक करिणो आहे। उन खां पोइ एहसास नए पाकिस्तान का क़रीब दोस्त हीअ असांजी वेबसाइट खुली चुकी आहे। हिते असां पंहिंजो NRC कार्ड जेको आहे सो लॻाईंदासीं। जेको तव्हांजो कार्ड आहे उहो तव्हां लॻाईंदव, नंबर उन जो लॻाईंदव। त दोस्तों वीडियो खे मुकमिल ॾिसिजो आख़िर ताईं त जीअं तव्हांखे तव्हां पंहिंजा कार्ड बआसानी घर वेठे पंहिंजे मोबाइल जे ज़रिए जेको आहे सो चेक करे सघो था। दोस्तों असां मोबाइल जे ज़रिए कार्ड चेक करे रहिया आहियूं। त दोस्तों असां पंहिंजो ब्लोर ॾेई छॾियो आहे हिन ते कार्ड नंबर ते, छाजे करे जो असां पंहिंजो कार्ड नंबर शो करणु नथा चाहियूं। हिते असांखे कार्ड जो नंबर लॻाइणो आहे। जेको बि असांजो कार्ड आहे हे असां लॻाए रहिया आहियूं। दोस्तों असां हिन वेबसाइट जी लिंक पंहिंजे वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि तव्हांखे ॾेई छॾींदासीं। उतां तव्हां शॉर्टकट में डायरेक्ट उनखे तव्हां क्लिक कंदव त जीअं तव्हां सिधो ई हिन वेबसाइट ते अची पहुचंदव। सिर्फ़ु तव्हांखे हिन में कार्ड लॻाइणो पवंदो, कार्ड नंबर। उन खां बाद में तव्हां पंहिंजो कार्ड चेक करे सघो था। उहो क्लिक तव्हांखे सिधो वेबसाइट ते खणी वेंदी लिंक जेको आहे सो NRC नंबर लॻाइण खां पोइ हेठां असांखे NS@ जेको आहे सो ॾसे रही आहे। हिननि वेबसाइट वारनि जो पंहिंजो पासवर्ड आहे। इहो लिखी करे वॾी ABC में असांखे तस्दीक ते क्लिक करिणो पवंदो। त दोस्तों हे असांजो जेको आहे सो खुली वियो। फराहम करदा शनाख्ती कार्ड नंबर आपके अहलियत के बारे में 1 जुलाई को आगाह किया जाएगा। त दोस्तों हिते तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांजा पैसा आया आहिनि या न, या तव्हांजी जेको आहे सो जांच पड़ताल हली रही आहे या तव्हां मुस्तहिक़ न आहियो। त दोस्तों उमेदु आहे त तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।